नाज़रीन, ड्रखण शहर में मच्छी ऐं गोश्त जो कारोबार करण सबब शहरी बदबू ऐं गंदगी सबब तकलीफ़ुनि खे मोहजण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां शहरियुनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर शकील धारेजो सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया आहिनि। अचो त ॾिसो। असांजी गुज़ारिश आहे आला अमलदारनि खे त इन सिस्टम खे जांच करे जेके हिते असुली जेके ठहियल आहिनि दुकान, जेके मच्छी मार्केट ऐं गोश्त मार्केट लाइ दुकान आहिनि, उन्हनि जा जेके कब्ज़ा ख़तमु कराए हिननि खे जेको आहे उन्हनि जॻहनि ते विहारियो वञे। त केतिरा ई दुकान आहिनि ऐं जॻहियूं आहिनि जिन ते मच्छी मार्केट हुजणु ज़रूरी आहे, पर उते किराने जा दुकान, पोइ जेके मच्छी वारा जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे रोडनि रस्तनि ते संदुल रखी मच्छियूं था खपाइनि, पोइ इन में गंद बि थो थिए, बीमारियूं बि थियूं थियनि ऐं ट्रैफिक बि थिए थी। 5 साल गुज़री विया आहिनि, चेयरमैन कुझु करण जे लाइ तयारु न आहे। हाणे जेकॾहिं सफ़ाई जे लाइ वञे थो कोई माण्हू शहरी चेयरमैन ॾे त हू चवे थो त असां जो हाणे मुदो ख़तमु थी वियो आहे। जेकॾहिं हाणे तव्हांजो मुदो ख़तमु थी वियो आहे त तव्हां 5 सालनि में तव्हांखे बजट मिली आहे, उहे तव्हां बजट किथे ख़र्चो कई ऐं हीअ मसइला छो नथा हल थियनि। असां माना आलामदार खे माना रिक्वेस्ट था कयूं त असांखे हिकु सुठी का जॻह प्लाट ॾेई वञे जिते मच्छी जेके मार्केट हुजे, गोश्त मार्केट हुजे ऐं सुकून सां मतिलबु की माण्हू सेल करे सघनि। हिते जेको आहे त काफ़ी मतिलबु ईअं सम्झो इंक्रोचमेंट जे हवाले सां काफ़ी माना संदुल ॿाहिरि निकिरनि ऐं जेको आहे त गाड़ी वग़ैरह अचे थी त थोरो ट्रैफिक थो थी वञे। असांजो मेन सिटी आहे, हिते मेन चौक आहे, हिते असांखे ॾाढी मां तकलीफ़ थींदी आहे गाॾी अच वञ में। हिते स्टान ते तव्हां ॾिसो गोश्त मार्केट आहे ऐं हींअर हिते मच्छी मार्केट आहे। तव्हां ॾिसो संदुल ॿाहिरि पिया आहिनि ऐं जेके बि गाॾियूं अचनि वञनि थियूं उन ॾाढी तकलीफ़ आहे, माण्हुनि खे तकलीफ़ आहे, सूंहं बि ख़राबु लॻी पई आहे ऐं कुता बिला सभु फिरंदा हिते ई फिरंदा, हिते ई माण्हू गोश्त वग़ैरह वठंदा। यार इहे सही तरीक़ो त न आहे न। मच्छी मार्केट जेकी हिते प्रॉपर्टी बि आहे उनखे ड्रथी पई आहे। जेके संदुल आहिनि उहे मच्छी मार्केट जे ॿाहिरि पियल आहिनि, यानी कि रोडनि ते इंक्रोचमेंट वधी वई आहे ऐं प्लस में गंदगी फैलिजे पई। सो इन हवाले सां असां आला अमलदारनि खे इहा गुज़ारिश था कयूं त हिते सर्वे कयो ऐं जेके गैर कानूनी जेके संदुल या रोडनि ते इहे पिया आहिनि इन्हनि खे हटायो। उस में वेठा आहियूं रोड ते, यूनियन वारनि तव्हांखे ठाहे ॾींदासीं, 2 साल ईअं वेठा आहियूं उस में, 300 रोज़ वठंदा।